ख़बर मां शिर कंदासीं बावड़ो जे बेलो मीरपुर थाणे जी हद वासी निसार भुट्टो पुलिसरार नमूने गुम थियो आहे। पुट 4 ॾींहं अॻु मदरसे में पढ़ण वियो त घर न पहुतो। शिकायत खे अगवा कयो पियो आहे। अव्हां खे ख़बर ॾियूं पिया बावड़ो मां बावड़ो जे बेलो मीरपुर थाणे जी हद रिंग मलूक वासी निसार भुट्टो पुलिसरार नमूने गुम थियो आहे। पुट 4 ॾींहं अॻु मदरसे में पढ़ण वियो त घर न पहुतो आहे। शक आहे त खेसि अगवा कयो पियो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया बावड़ो जे बेलो मीरपुर थाणे जी हद निसार भुट्टो पुलिसरार नमूने गुम थियो आहे। पुट 4 ॾींहं खां अॻु मदरसे पढ़ण वियो हो जेको घर न पहुतो आहे। शिकायत खेसि अगवा कयो पियो आहे। अव्हां खे बावड़ो मां ख़बर ॾियूं पिया बावड़ो जे बेलो मीरपुर थाणे जी हद निसार भुट्टो पुलिसरार नमूने गुम थियो आहे। पुट 4 ॾींहं अॻु मदरसे में पढ़ण वियो त घर न पहुतो। शिकायत खेसि अगवा कयो पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हबीबुर रहमान चाचड़ खां। जी हबीबुर रहमान चाचड़ आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ये बेलो मीरपुर थाने जी हद में जो ॻोठ ड्रिंग मलूक वारी लॻ जो ॻोठ मुला ईसो भुट्टे में जो है एक नौजवान जो है निसार अहमद भुट्टो जो है वो पंहिंजे मदरसे ॾांहुं वञी रहियो हो त जो है वो 4 ॾींहं थी गुज़रण बावजूद जो है घर वापस न मोटी सघियो आहे। ऐं उनजा वारिस जो आहिनि जो है मीडिया से ॻाल्हाईंदे अयूब उनजो पीउ जो है उन ॻाल्हाईंदे चयो त मन जो मुंहिंजो पुट जो मदरसे ॾे वियो हो जो वापस घर न मोटो आहे। मूंखे शक आहे त मुंहिंजे जो आहे अगवा कयो वियो आहे। ऐं जॾहिं त उन्हनि SSP घोटकी तनवीर अहमद तुरे खे अपील कई आहे त असांजी जो आहे ॻोल्हा में मदद कई वञे ऐं जो आहे त असांजी जो आहे घर जी बेचैनी ख़तम थी वञे। जी महिरबानी अव्हां जी तफ़सील ॾियण लाइ।